अस्सलामुअलैकुम नाज़रीन, अमीन इसी रहे STV न्यूज़ माया खदीजा फातिमा नज़र विजूता है मलची अपडेट ते नाज़रीन काजी अहमद का साइल लाखों जी रिपोर्ट मूजिब शौकत कॉलोनी काजी अहमद जरावाइसीन ऐं मालपुरी रोड जे दुकानदारन अगोणे सीनियर सहाफ़ी जाम रफ़ीक अनड़ गुलाम रसूल मुगल मुनीर ख़ासकेली मोहम्मद कासिम जे अगवानी में चूंडियल नुमाइंदड़ ऐं टाउन काजी अहमद जे नाअहल इंतज़ाम ख़िलाफ़ मुज़ाहिरो कंदे मुतालबन जी मञत लाइ सख़्त नारेबाज़ी कंदे प्रेस क्लब काजी अहमद जे सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त सॼे शहर गंदगी जी वड़ चढ़ियल आहे पर मालपुरी रोड ते हर तरफ़ गंदगी पखिड़ियल आहे। हिन रोड सां फैज़ान मदीना मस्जिद, कोरट वेटरनरी अस्पताल, प्राइमरी ऐं मिडिल स्कूल, सिफारी पार्क, टेलीफोन एक्सचेंज, शौकत कॉलोनी, जाम हैदर कॉलोनी जे हज़ारनि माण्हुनि जो रोज़ानो हितां गुज़र थिए थो। ख़ासि करे ख़मीस ते मालपुरी लॻंदी आहे त बरसाति पवण खां पोइ गटर नालियुनि जो गंदो पाणी उथली रोडनि रस्तनि में बीह रहे थो। हितां जे रवाइसी तौरु दुकानदार सख़्त परेशान बणियल आहिनि। हिननि मुतालबो कयो त जल्द खां जल्द असांखे रोड ठहिराए ॾिनो वञे ऐं सफ़ाई लाइ हिन कॉलोनी रोड लाइ अलॻि सफ़ाई अमलो मुक़ररु कयो वञे।